अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब में वॾी इंतिज़ामी तब्दीलियुनि जो इशारो ॾेई छॾियो। इमरान ख़ान जे पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार सां मुलाक़ात खां पोइ पार्टीअ जे सीनियर अॻवाननि ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि सां मुशावरत। सेनेट जे डिप्टी चेयरमैन जे नाले ते इत्तेहादियुनि खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो। हुकूमती उम्मीदवारनि जी कामयाबी यकीनी बणाइण वारो टास्क परवेज़ खटक खे ॾिनो वियो। अहम इजलास में घरू वज़ीर शेख रशीद खे न सॾरायो वियो। PTI सरकार जो वॾो यूटर्न। हुकूमत जे नामज़द सेनेटर चेयरमैन सादिक संजरानीअ खे वोट ॾियण जी सूरत में JUI जे सेनेटर मौलाना गफ़ूर हैदरीअ खे सेनेट जो डिप्टी चेयरमैन बणाइण जी आछ करे छॾी। JUI हुकूमती आछ खे रद्द करे छॾियो। सेनेट जे डिप्टी चेयरमैन लाइ नामज़दगी PDM जे उम्मीदवार सेनेटर मौलाना गफ़ूर हैदरीअ जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। नामज़दगीअ ते संदसि थोरा मञिया। गफ़ूर हैदरीअ चयो आहे त जंहिं हुकूमत खे मञूं ई नथा उन जी आछ कीअं क़बूल कंदासीं। नून लीग जे राणा सनाउल्ला हुकूमती आछ खे साबित करार ॾींदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत PDM में ॾार विझण जी कोशिश कई आहे। नवाज़ ऐं ज़रदारी मुल्की पैसो चोरी करे ॿाहिरि मोकिलियो। इलेक्शन कमीशन में जेको तमाशो थियो सभिनी ॾिठो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो काबीना खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मुतारिफ़ कराए रहिया आहियूं। पाकिस्तान जो जमहूरी क़ुवतूं नाअहल हुकूमत ख़िलाफ़ हिक पेज ते आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सेनेट में यूसुफ राज़ा गीलानीअ जी कामयाबी अवाम जी फतह हूंदी। बिलावल भुट्टो यूसुफ राज़ा गीलानी ऐं गफ़ूर हैदरीअ खे PDM पारां नामज़द करण ते वाधायूं बि ॾिनियूं। अपोज़िशन जी सियासत जो मर्कज़ रुगो पैसो ठाहिणु आहे। अपोज़िशन वारा पहिरियां करप्शन करे पैसा कमाईंदा ऐं पोइ वरी ज़मीर ख़रीद कनि था। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त अपोज़िशन वटि इख़लाक़ी क़ुवत न आहे, संदसि ताक़त रुगो पैसो आहे। पीपल्स पार्टी यूसुफ राज़ा गीलानीअ खे सेनेट चेयरमैन चूंडण लाइ सरगर्म। सूबाई वज़ीर नासिर शाह, शर्जील मेमण, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी MQM मर्कज़ आमद। नासिर शाह चयो आहे त MQM खे सेनेट जो चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन लाइ हिमायत घुरी आहे। MQM जे आमिर ख़ान चयो आहे त पीपल्स पार्टीअ सां बहितर माहौल में ॻाल्हियूं थियूं। असां ते को बि दबाव नाहे, फ़ैसिलो राब्ता कमेटी कंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां बलोचिस्तान मां आज़ाद हैसियत में चूंडियल सेनेटर मोहम्मद अब्दुल क़ादिर जी मुलाक़ात। मोहम्मद अब्दुल क़ादिर पारां PTI में शमूलियत जो ऐलान। PDM जे ख़ुसूसी कमेटी सेनेट जे डिप्टी चेयरमैन जो उहिदो JUI खे ॾियण जो फ़ैसिलो। अपोज़िशन लीडर जो उहिदो नून लीग खे मिलंदो। उम्मीदवारनि जो बाज़ाब्ता ऐलान मौलाना फज़लुर रहमान कंदो। इलेक्शन कमीशन यूसुफ राज़ा गीलानीअ खे सेनेटर तौरु कामयाबीअ जो नोटिफिकेशन रोकण वारी इस्तंदा रद्द करे छॾी। PTI खे ॿीहर दरख़्वास्त दाख़िल कराइण जी हिदायत। PTI सरकार महांगाईअ जे चकीअ में पिसजंदड़ आवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली किराए छॾी। फ़ी यूनिट 90 पैसा महांगो। नेपरा जे नोटिफिकेशन मूजिबि बिजलीअ घरनि में वाधि जनवरीअ जी फ्यूल एडजस्टमेंट मद में कई वेंदी। सिंध यूनिवर्सिटीअ मां गिरफ़्तारीअ बैदि सकर पुलिस पारां शकी मुक़ाबले में मारियल शागिर्द इरफान जतोईअ वारे वाक़िए ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। वारिसनि पारां SSP सकर इरफान समो ऐं हैदराबाद पुलिस जे ऑफिसर निसार शाह ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालिबो। सिंध यूनिवर्सिटीअ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र सिंध मुस्तक़िल रहायशी सर्टिफिकेट रोल 1971 बाबति अमले जी तरबियती वर्कशॉप खे ख़िताब करे रहियो आहे। नवाबशाह में वधंदड़ गंदगी ऐं सफ़ाई सुथराई न हुअण ऐं सरकारी ज़मीन पार्क ऐं फायर ब्रिगेड जे ऑफिस ते बासरनि जे ख़िलाफ़ सदर STP शाहनवाज़ कीरियो रुस्तम शाह जी अॻवानीअ में बल्दिया ऑफिस जे साम्हूं 2 रोज़ हड़ताल जी कैंप क़ाइमु कई वई, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त शहर खे गंदगीअ खां बचायो वञे ऐं करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे कार्रवाई कई वञे।
रेंजर्स पेट्रोल पंप लॻो घाटी मोरीअ वटि कार जो ट्रक खे ज़ोरदार टक्कर, जंहिं जे नतीजे में हिकु मर्द ऐं हिकु औरत रज़िया नाले थॾे ते फौत थी विया। ॿुधाए पियो वञे त कार स्पीड सां अची रही हुई त कंट्रोल न थियण सबबि उहो वाक़ियो पेश आयो ऐं कार ट्रक खे वञी लॻी, जंहिं जे नतीजे में हिकु मर्द ऐं हिकु औरत थॾे ते फौत थी विया। तालका अस्पताल मोरो में ग्रैंड हेल्थ अलायंस मोरो ISH जे मुलाज़िमनि जे मुतालिबनि जी मञता लाइ OPD जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मददगार स्टील टाउन खे हिकु लाश मिलण जो इतला मिलियो, जॾहिं त जाइ वारदात ते पहुचण खां पोइ हिकु औरत ऐं हिकु ॿार जो लाश मिलियो आहे, जंहिंजी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।